अदा असां अॼु वेठा आहियूं मुराद फ़क़ीर बंगवार सां। ॿियो हिन सां संगत करे रहिया आहिनि मलूक फ़क़ीर बंगवार। ॿियो फ़क़ीर पंहिंजो तारो पाण कराईंदा तालिब हुसैन फ़क़ीर। ॿियो छोटू लियाकत जेको आहे। असां फ़क़ीर खे हिकिड़ो नंढो अर्ज़ु कंदासीं, हिते तव्हांजो जेको दरगाह ते अचणु थियो माना कहिड़े ख़्याल मुताबिक़ तव्हां अबडाननि खां या पंहिंजे नज़रिए मुताबिक़ तव्हांजो जेको दरगाह जानपुर शरीफ़ ते अचणु थियो, थोरो इन ॻाल्हि खे वाज़े करे पैगाम ॾियो फ़ुकर खे दुनिया खे। हर ॻाल्हि में साईं मालिक घर में फुकरा साईं ॾिठो हूंदो 24 कलाक मालिक वेठा हूंदा। तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदा हुए जेकी संगत फुकरा ॿुधे उन्हनि खे पैगाम ॾियणु चाहियो था? ॿियो साईं जो प्यारु मोहबत फुकरा सां ॻाल्हाइणु अदा करणु सॾु करणु। वाह भई तूं सम्झो ॿुधाए मन शराबे महकदा दर गुज़ारिस रोज़ शब दस्त साकी या अलियन मुर्तज़ा शाहे अरब मदहोशम व होशियारम अज़ कलंदरी मशरफ अनवर इज़हार अहमद नूर अल्लाह। हाणे फ़क़ीर जो ॿुधूं था मथां बोल जेको फ़क़ीर पैगाम ॾींदो सॼी संगत फुकरा खे ज़माने वारे खे जेको हाल पेश हूंदो फ़क़ीर पेश करे थो। Oh,